लाणू दोस्तों जीअं त तव्हां लाणू ॿुधो हूंदो, असां पंहिंजी सिंधी में लाणू चवंदा आहियूं हिन ॿूटी खे जेका तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। हीअ ॿूटी, हिन ॿूटी जो तव्हांखे फ़ाइदो ॿुधाईंदो हलां त हीअ ॿूटी असां जेके जंहिं वटि उठनि जा वॻ हूंदा आहिनि या उठ हूंदा आहिनि या ॾाचियूं हूंदियूं आहिनि, हिन ॿूटी खे उठ तमामु मज़े सां खाईंदा आहिनि। उठनि जी हीअ ख़ुराक आहे हिकु क़िस्म जी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ ॿूटी असां जेके बहिराड़ी जा ॻोठाई या यानी कि देहाती जेके बि माण्हू आहियूं, उहे हिन ॿूटी खे साड़े हिन जी राख बनाए हिनखे असां जेके बुज़ुर्ग ख़वातीन आहिनि उहे हिन जी राख सां पुराणे कपिड़नि खे, पुराणे रेलियुनि खे, जेके मेरियूं थी वेंदियूं आहिनि या रज़ाइनि खे धोईंदियूं आहिनि। तमामु बहितरीनु हिन ही सर्फ़ जो कमु कंदियूं आहिनि। जीअं सर्फ़ साफ़ु करे या साबुण साफ़ु करे कंहिं शइ खे, उअं ई हिन जी राख साफ़ु कंदी आहे। ही लाणू वॾो क़ीमती आहे। हीअ ॿूटी असां जे इलाइक़े में तमामु घणी हूंदी परियां, पर हाणे तमामु घटि थी वई आहे। जो जॾहिं घाटी उठनि जा वॻ अचनि था ऐं उहे कटे लाणा ॾींदा आहिनि उठनि खे, तॾहिं घाटी हीअ तमामु ॿूटी घटि मिले थी। पर किथे किथे हीअ ॿूटी हिन महिल ताईं आहे। हिन जा फ़ाइदा तव्हांखे ॿुधाया। उम्मीद इंशाल्लाह अगली वीडियो में कंहिं ॿी ॿूटी जो तव्हांखे इंफो कंदासीं। SK TV खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। थैंक यू।